तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बनायो जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बनायो नूरुल हुदा मोहम्मदिया जामे मस्जिद मोहम्मद दाऊद अॼु असांजो ही जेको एहतिजाजी मुज़ाहिरो थियो उनजो मक़सदु इहो आहे त ही जेको रोड सिंध हुकूमत ठाराहे थी ऐं ही रोड टपाली रोड जे नाले सां जे सॾिबो जेको कलोड़ जे दौर जो आहे 1980 में इहो रोड पको थियो उनजो नालो मेहरान हाईवे पियो हिन जे कलोड़ जे दौर खां माप जेका 64 फुट आहे 54 फुट आहे हाणे जेको मेहरान हाईवे डबल रोड करे थी आवाम जे फ़ाइदे में आहे असांखे को बि एतिराज़ु कोन्हे पर अख़लाक़ी क़ानूनी तौरु जॾहिं को बि रोड ठहंदो आहे त गवर्नमेंट आस पास जे ज़िमेदारनि ऐं जॻहनि जे मालिकनि ऐं खातेदारनि खे नोटिस इशू कंदी आहे माफ़ कराईंदा आहे जेकॾहिं खातेदार जे हद में रोड ठहंदो आहे त उनखे क़ीमत अदा कई वेंदी आहे हिन रोड भरिसां मस्जिद मोहम्मद दाऊद ऐं मदरसा नूरुल हुदा मोहम्मद आहे पर मदरसे ऐं मस्जिद खे को बि आगाही नोटिस न ॾिनो वियो आहे महिरबानी करे हिन कम खे रोकियो वञे ऐं खातेदारनि खे नोटिस इशू कया वञनि रोड जी माफ़ करे क़ीमत अदा कई वञे मदरसे ऐं मस्जिद जे खे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बनायो वञे बेसूरत दीगर जमीयत उलमा इस्लाम सख़्त एहतिजाज कंदी जंहिंजी ज़िम्मेदार सिंध हुकूमत हूंदी राशिद महमूद सुमरो जिंदाबाद रोड इंसानिया ना हलते ना हलते नारे तकबीर अल्लाहू अकबर।